सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जीअं असां क्रोध खे चऊं, अगरि क्रोध अहिड़ो वफ़ादार आहे जे क्रोध जहिड़ो को साथी न हूंदो आहे, क्रोध जहिड़ो बहितरीन का चीज़ कोन्हे। ॾिसंदा माउ हूंदी आहे, पीउ हूंदो आहे, उस्ताद हूंदो आहे, गुरु हूंदो आहे, को चङो हूंदो आहे, वो थोड़ी ग़लती ते थोड़ी कावड़ कंदो आहे, लेकिन वो क्रोध क्रोध न आहे, वो संवार हूंदो आहे। जेकॾहिं बचपन में माउ या पीउ थोड़ी क्रोध न करे, न सम्झाए, न रोकेनि ऐं थोड़ो हथ न मरोड़े त पोइ ॿारु आज़ादु थी वेंदो। वो कोई बि ग़लती कंदो, कुझु बि कंदो त अॻिते हली करे ग़लती ते ग़लती कंदो वेंदो ऐं पोइ अॻिते हली करे ख़राबु इंसानु थी वेंदो। कोई पाप कंदो, कोई ग़लति कंदो, कंहिंसां विढ़ंदो, कंहिंसां ग़लति खणंदो। इन करे पेंसिल चोर जी मशहूरु कहाणी हूंदी आहे। पेंसिल खणी आयो, मां चयसि चङो आहे, ॿिए दफ़े ॿियो कुझु खणी आयो ऐं आहिस्ते आहिस्ते वो चोरी कंदे कंदे अहिड़ी आदत ते पहुतो जे जॾहिं उनखे सज़ाए मौत आई त पोइ उनखां पुछऊं चए तूं आख़िर में तुंहिंजी का ख़्वाहिश, चए मां माउ सां मिलणु चाहींदो आहे। पोइ वरी माउ खे घुरायईंसि, चए बसि मुंहिंजे कन में कुझु चवां। पोइ जीअं ई कन में हुन माउ खे कुझु चए पियो, ज़ोर सां माउ खे अहिड़ो कन में चक पातई जो उनजो कन ई सॼो पटी आयो। सभिनी चयोसि अहिड़ो ग़लति इंसानु जेको वेंदे वेंदे माउ खे बि न छॾे, संसार खे ॾुखाए। ऐं पोइ हुन चयो इहा मुंहिंजी माउ हुई, अगरि शुरू में मूंखे रोके आहे तूं सनी चोरी न कर त मां एॾो वॾो चोर न थियां जे मां भाई जे तख़्ते ते चढ़ा। तंहिंजे करे माउ पीउ उस्ताद गुरू जी कावड़ उहा कावड़ न थी वियो, अंदर में मुस्कुराईंदो आहे, अंदर में रोके त भई पहिरीं बचपन में ई रोके छॾियो, अॻिते इंसानु कोई ग़लती कंदो ई न, हुनखे आदत ई न पई, उहो सदाईं ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो, बहितर रहंदो। तंहिंजे करे गुस्सो माउ जो नथा चई सघूं, उहा संवार चई सघूं था। पीउ जो नथा चई सघूं, उनखे संवार चई सघूं था। जेकॾहिं पीउ उनखे न चवंदो त आलसी बणिजी वेंदो, कुझु न कंदो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते सभु कुझु हेॾे होॾे थी वेंदो। जेकॾहिं उस्ताद थोरो गुस्सो न कंदो त ॿारु पढ़ंदो ई न, ऐं न पढ़ंदो अॻिते हली करे जाहिल रहिजी वेंदो, कुझु बि न कंदो। इन करे चवंदा उस्ताद जी मार ॿार जी संवार। भई थोरो दड़को ॾिबो, कुझु कबो तूं बहितर थींदो। गुरू जो दड़को, मुंहिंजी मार, उहा संवार हूंदी आहे। जेकॾहिं भगत साहब थोड़ी ग़लती कई, चोटी टोपी खयईं, अगरि तो बि खयईं त पहिरियों ई साईं हुनखे मना कई, सिर्फ़ु चयसि बसि तूं घर वञ, बसि एतिरो ई। पर अगरि उन वक़्तु न करे आ त भगत साहब खे वठण जी आदत पइजी वञे, आम हिकिड़ो भगत थी वञे, जेको आम थींदो आहे। पर उनखे बचपन में रोकियो ऐं रोकण जो नतीजो इहो निकितो, उन टोपी वापसि कई, पर टोपी में दुख भरियल आहे, उन सॼे पंहिंजा हमेशह जा दुख ख़तमु करे छॾिया। अहिड़ी आशीर्वाद पाती जो सदाई हिकिड़ो मिसाल बणिजी वियो, सदाई जो अमित बणिजी वियो।